खबर शामिल कयूं पिया डोकरी खां असांजे आवाज़ सिंध न्यूज़ जे रिपोर्टर रहीम बख्श अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ डोकरी लॻे ॻोठ सांगरू जो रहवासी फ़क़ीर अदनान अली कोरी माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। पंहिंजे घर जो वॾो पाण आहे। फ़क़ीर अदनान अली कोरी घर जे ख़र्च हलाइण लाइ पंहिंजे घर भरिसां हिकु नंढड़ो दुकानु खोलियो आहे। हुन वसवारनि खे अपील कई त व्हील चेयर जी ज़रूरत आहे, जीअं शहर में अचण वञण में तकलीफ़ न थिए। ख़ुदा रा कारण मुंहिंजी हेल्प कई वञे। इरफान छा नालो आहे बा? इरफान बा वाह, यो छा जी ज़रूरत है तव्हांखे? हमारे व्हील चेयर जो मौजूद है मूंखे इहा ॻाल्हि आहे मूंखे व्हील चेयर खपे, हुन वसारा। अहिड़ी हालत में तो शहर ईंदो आहे मिसाल